नए माली साल लाइ बजट जूं तैयारियूं आख़िरी मरहलनि में दाख़िल थी वफ़ाक़ आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत में बजट जी तैयारी बाबति इजलास थी रहियो आहे। वज़ीर आज़म नए माली साल जे तरक़ियाती बजट जे हवाले सां अहम इजलास तलब करे वरितो आहे। ज़रियनि मूजिब वज़ीर आज़म खे नए माली साल जे तरक़ियाती मनसूबनि समेत ॿियनि मामलनि ते ब्रीफिंग ॾिनी वेंदी। ज़रियनि मूजिब नाणेवार वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब, वफ़ाक़ी वज़ीर एहसन इक़बाल इजलास के ब्रीफिंग ॾींदा। नए माली साल लाइ बजट जूं तैयारियूं आख़िरी मरहलनि में दाख़िल थी वयूं आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत में बजट जी तैयारी बाबति इजलास थी रहियो आहे। ज़रियनि मूजिब वज़ीर आज़म खे नए माली साल जे तरक़ियाती मनसूबनि समेत ॿियनि मामलनि ते ब्रीफिंग ॾिनी वेंदी। नए माली साल लाइ बजट जूं तैयारियूं आख़िरी मरहलनि में दाख़िल थी वयूं आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत में बजट जी तैयारी बाबति इजलास थी रहियो आहे। वज़ीर आज़म नए माली साल जे तरक़ियाती बजट जे हवाले सां अहम इजलास तलब कयो आहे। ज़रियनि मूजिब वज़ीर आज़म खे नए माली साल जे तरक़ियाती मनसूबनि समेत ॿियनि मामलनि ते ब्रीफिंग ॾिनी वेंदी। ज़रियनि मूजिब नाणेवार वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब, वफ़ाक़ी वज़ीर एहसन इक़बाल इजलास खे ब्रीफिंग ॾींदा। ख़बर अवां खे ॾियूं पिया। नए माली साल लाइ बजट जूं तैयारियूं आख़िरी मरहलनि में दाख़िल थी वयूं आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत में बजट जी तैयारी बाबति इजलास थी रहियो आहे। वज़ीर आज़म नए माली साल जे तरक़ियाती बजट जे हवाले सां अहम इजलास तलब करे वरितो। ज़रियनि मूजिब वज़ीर आज़म खे नए माली साल जे तरक़ियाती मनसूबनि समेत ॿियनि मामलनि ते ब्रीफिंग ॾिनी वेंदी। ज़रियनि मूजिब नाणेवार वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब, वफ़ाक़ी वज़ीर एहसन इक़बाल इजलास खे ब्रीफिंग ॾींदा।